जय झूलेलाल दोस्तो। झूलण साईं जे आशीर्वाद सां मूंखे मौक़ो मिलियो आहे संतनि जो दर्शन करण जो, उहो बि किथे SVS भवन में, जेको न्यूली ठहियल भवन आहे जंहिंमें हॉल्स ऐं रूम आहिनि। अॼु मां उते वई हुयमि। ॾाढो बहितरीनु ठहियलु आहे। बहितरीनु त आहे, उन सां गॾु आधुनिक और आलीशान ठहियलु आहे। श्री साईं कालीराम साहिब जे सानिध्य में इहो इन्फ्लुएंसर मीट रखियो वियो हो, जिते सभु इन्फ्लुएंसर्स गॾु थिया हुआ और साईं कालीराम साहिब जो असांखे आशीर्वाद मिलियो हुते। हिकु ईअं पियो लॻे हिकु फैमिली गॾु थी आहे। घणे वक़्त खां पोइ सभु इन्फ्लुएंसर्स हुते गॾु थिया हुआ। किन पंहिंजा वीचार रखिया, किन पंहिंजा गाना ॿुधाया, किन पंहिंजो एक्ट करे ॿुधायो। देश विदेश में पहुचे मां कुछ न कुछ कयां और पंहिंजी सिंधी रीतूं रस्मूं जेके आहिनि उहे जाम माण्हुनि खे न ख़बर आहिनि, जेके आउट ऑफ उल्हासनगर रहनि था पिया। त वाइल सर्चिंग यूट्यूब मां जाम दफ़ा ॾिठो, कुझु बि न मिलंदो और जाम ॼणनि खे लॻंदो भई मूंखे ख़बर पए। त इहो ई रीज़न हो त पंहिंजी सिंधियत बरक़रार रखण लाइ मां उहे वीडियोस ठाहियां जंहिंसां असांजी सिंधियत अॻियां वधे और असांजी ईंदड़ पीढ़ीअ ताईं पहुचे। जय झूलेलाल। वेंदो साह जॾहिं निकिरी पोयां रची छा कंदे, पयो कफन जॾहिं मुंहं ते है, पोइ मूंखे ॾिसी छा कंदे। और किन त पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो त असां भॻवान सां कीअं कनेक्ट थियूं। उते असां भाभी जी सां बि मिलियासीं, जेके ॾिसण में त ॾाढा ख़ूबसूरत हुआ, ओतिरो ई उन्हनि जो ख़ूबसूरत मन हो। ॾाढी ख़ुशी थी मूंखे उन्हनि सां मिली करे और रियली ॾिसण में ॾाढा प्यारा हुआ। इहे असांजा सभु इन्फ्लुएंसर्स जेके उते साईं जो आशीर्वाद वठण लाइ आया हुआ। किशन भैया जो बर्थडे हो 1 जून, त उते साईं जे अॻियां किशन भैया जो बर्थडे सेलिब्रेट कयो वियो और उन सां गॾु किशन भैया हिकु बुक लॉन्च कयो हो, ऑटोबायोग्राफी ऑफ किशन रामनानी। त उन्हनि जो उहो बुक जेको आहे उते लॉन्च थियो। किशन भैया खे मां चवंदी आहियां असांजो सिंधी अमिताभ बच्चन। इन खां पोइ हिते जेके खाधे जी शयूं हुयूं ॾाढियूं बहितरीनु हुयूं। मूंखे सवली काई शइ पसंदि न ईंदी आहे, छाकाणि त मां हेॾियूं वैराइटी वारियूं शयूं ठाहियूं आहिनि, पर हिते जेके हुयूं शयूं ॾाढियूं बहितरीनु हुयूं। क्रम एंड पैलेट बाय स्नेहल ॾाढो सुपर्ब फूड हो, ज़रूरु तव्हां बि ट्राई कजो। उन खां पोइ मुंहिंजो सिंधी गरम मसालो। आज हमारे बीच में हमारी एक बहन है, हुनर मुस्कान का जहाँ फेमस चैनल आई हो, एंड इनके लिए जोरदार तालियां बजाएं। और इन्होंने एक सिंधी गरम मसाला लॉन्च किया है और जगह जगह खपे हुनर मुस्कान का चैनल खे सब्सक्राइब करे बेल बटन दबाए ऐं गॾी गॾु गरम मसालो ऑर्डर करे। घर में अगरि थोरो गरम मसालो विझणो अथव त हुनर खां घुरायो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी जेॾी महिल साईं जन चयो त असां इहो मसालो पंहिंजे लंगर प्रसाद में ज़रूरु यूज़ कंदासीं, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। उन खां पोइ मां मिलियमि सभिनी इन्फ्लुएंसर्स सां, सदाई वदो जी टीम, और उन्हनि सां असां कुझु कयूंसीं डांस बि उन्हनि जे गाने ते। ॾाढी ख़ुशी थी जेॾी महिल साईं जन सभिनी सां पर्सनली मिलिया। ईअं हिकु लॻे पियो पर्सनल टच आहे त भॻवानु पाण असांखे आशीर्वाद ॾेई रहिया आहिनि। पेर जे सूर जे करे मां घणे टाइम खां निकिती न हुयमि, त काफ़ी टाइम खां पोइ पंहिंजे इन्फ्लुएंसर दोस्तनि सां मिली करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। सभिनी सां मिलियमि, घणे टाइम खां पोइ मस्ती मज़ाक कयोसीं, हिकु सुठो टाइम स्पेंड कयोसीं ऐं इहा हिकु सुहानी शाम मालिक जे नाले। जय झूलेलाल।